नाज़रीन पूरी दुनिया जी कोरोना वायरस के हवाले से 150 मुल्कन में जी वबा अख्तियार कई है, जी मुख्तलिफ बीमारी जी कोरोना वायरस जो सो हर मुल्क में पहुंची चुकी है। इन वक्त असी घोटकी जी सिविल हॉस्पिटल में मौजूद आयूँ, जिको वार्ड कायम किया हुआ हिते जे खुदा खास्ता जेकॾहिं कोरोना वायरस जा मरीज़ अचन तो उन्हनि लाइ केतिरियूं सहूलतूं मुहैया कयूं आहिनि ऐं हिते केतिरा वार्ड कायम किया विया आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिते जे मरीज़नि लाइ किटूं केतिरियूं रखियूं आहिनि ऐं हिते जेको हिते जे मरीज़नि जे लाइ जेको आहे सो वार्ड केतिरा कायम किया विया आहिनि। मगर अफ़सोस सां इहो बि चवणो पए थो त हिते जेको आहे सो घोटकी ज़िले जे अंदरि जेको मास्क भी जेको आहे सो कोरोना वायरस जे हवाले सां भी उहे दस्तियाब न आहिनि। सिविल हॉस्पिटल में जेको आहे सो मास्क भी इन महिल ताईं न आहिनि पहुतल। हिते जा जेके आम शहरी या जेके हितों जा रहवासी आहिनि उहे सख़्तु जेको आहे सो परेशानियुनि सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुनजो इहो चवणु आहे त जेको आहे सो असांखे हिन महिल ताईं जेको आहे सो सिविल अस्पताल जे तरफ़ां मास्क भी न मिलिया आहिनि। इन हवाले सां MS घोटकी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक हुनजो कोरोना वायरस जे हवाले सां छा चवणु आहे। नाज़रीन हिन वक्त असां सां गॾु MS घोटकी डॉक्टर अरबाब अली मलिक साहब मौजूद आहिनि। असां उन खां पुछंदासीं त जेके घोटकी में कोरोना वायरस जे हवाले सां जेको आइसोलेंस वार्ड कायम किया विया आहिनि उहे कोरोना वायरस जे हवाले सां उन्हनि में केतिरा किटा मौजूद आहिनि ऐं जेकॾहिं हिते मरीज़ ख़ुदा न ख़ास्ता अचे, जेकॾहिं हिन वक़्तु अहिड़ो वाक़ियो घोटकी में न पेश अची सघियो आहे, पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं अचे त उन्हनि जे लाइ केतिरा वार्ड कायम किया विया आहिनि ऐं उन्हनि खे कहिड़ियूं सहूलतूं ॾिनियूं आहिनि हुकूमत तरफ़ां। ऐं हिन वक़्तु ख़ासि तौर ते घोटकी जी जेकी तालका अस्पताल में हिन वक़्तु मास्क जो तमामु घणो इशू आहे। हिन वक़्तु जेको आहे सो आम तौर ते त ॿाहिरिनि स्टोरनि ते ब्लैक ते मास्क विकिरो कया पिया वञनि, पर जेकी सिविल हॉस्पिटल आहे उन में हिकु बि मास्क न आहे। या आम तौर ते जेके कॾहिं को ऑफिसर अचे थो विज़िट लाइ उन लाइ बि हिते मास्क न रखिया वञनि। असां वधीक जेको आहे सो डॉक्टर साहब खां पुछंदासीं त उनजो छा चवणु आहे। जीअं कोरोना वायरस 2019 शुरू थियो उन ॾींहंनि खां वठी जीअं असांखे मथां इंस्ट्रक्शन मिलिया, मां पंहिंजे हॉस्पिटल तालका हॉस्पिटल घोटकी में 9 कमरा सेपरेट आइसोलेट कया आहिनि। जेके 9 कमरा हिन वक़्तु मौजूदु आहिनि बेड टू बेड, हर कमरे में हिकिड़ो बेड आहे। अलाह जे फज़ल सां ख़ुदा त रखंदो असां वटि माना तालका ज़िले डिस्ट्रिक्ट घोटकी में अञा ताईं कोरोना वायरस जो को बि केस कोन्हे, पर उन जे लाइ बि असां आइसोलेट कयो आहे। पर असां वटि जेका शयुनि जी कमी आहे उहो असां मथे हायर अथॉरिटी खे ॿुधाए छॾियोसीं त बाबा असां वटि 12 PPI तरफ़ां इहो मां डिस्ट्रिक्ट पंहिंजे मैनेजमेंट DHO साहब, DC साहब, सेक्रेटरी हेल्थ साहब, कमिश्नर साहब सभिनी खे ॿुधायो त इहे असां अवेल कनि। अञा ताईं असां वटि उहे शयूं उन अवेल कयूं न आहिनि। अच्छा जी, कोरोना वायरस कहिड़ी बीमारी आहे ऐं जेको आहे हिन वक़्तु उन पूरी दुनिया में 150 मुल्कनि में वबा अख्तियार कई आहे, त जेकॾहिं घोटकी में कुझु केस तव्हां चओ त ज़ाहिर न थिया आहिनि, त कुझु ताज़ो ई जेको आहे सो गणगी में हिकिड़ो केस ज़ाहिर थियो हो ऐं उन्हनि लाइ उन्हनि खे मीरपुर जी तालका हॉस्पिटल में रखियो वियो। ख़ुदा न ख़ास्ता हिते जेकॾहिं ॿाहिरिनि जा ज़ाइरीन अचनि बि था त हुननि खे हितां जे कोरोना वायरस जे हवाले सां कहिड़ी तव्हां सहूलतूं ॾिनो, तव्हां वटि केतिरियूं किटूं मौजूदु आहिनि, पर हिन महिल ताईं काफ़ी अरसो थी चुको आहे, हिन महिल ताईं किटा छो न मौजूदु आहिनि। जीअं त गणगी वारो वाक़ियो जेको थियो उहो तालका मीरपुर तालका हॉस्पिटल तालका घोटकी में आहे। उन जे लाइ असांजा माण्हू असां पंहिंजे तरफ़ां माना जेको माना मास्क ऐं जेको आहे किट्स मौजूदु आहे, किट्स जेको उनखे खणी करे डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर हॉस्पिटल उन वक़्त में हिकिड़ो माना कमरो उन वटि मौजूदु हुयो, जेको हिन वक़्तु अञा ताईं स्टिल मौजूदु आहे। आइसोलेशन वार्ड आहे, उहा ग़लति फ़हमी हुई ऐं जेको आहे उनखे का बि माना आइसोलेशन पंहिंजो कोरोना वायरस जा साइन सिम्पटम कोन आहिनि, जेको अञा ताईं मौजूदु आहे उहो अंडर ऑब्जर्वेशन आहे। ऐं उन किट जो जेको मसइलो आहे उहो सिंध गवर्नमेंट जेको आहे माना आगा ख़ान अस्पताल खे माना डेप्यूट करे छॾियो आहे। जेके असांखे ख़ुदा न को सस्पेक्टेड केस अची वियो, असां डायरेक्ट आगा ख़ान माना जेको लेबोरेटरी रेफर कंदा उहे माना साइन सिम्पटम उहे माना डायग्नोस कंदा। अच्छा साईं, इहो ॿुधायो त हिन महिल ताईं सिविल हॉस्पिटल में जेको आहे सो करोड़ रुपया बजट अचे थी, त हिन महिल ताईं के अव्हां जे तरफ़ां के मास्क बि न रखिया आहिनि, जेकॾहिं मथां ॿिया मास्क न अचनि था, अव्हां पंहिंजे हवाले सां हितां जा MS आहियो, त हिन महिल ताईं को हिकु मास्क ई स्टोर में मौजूदु न आहे, इन हवाले सां तव्हां स्टोर में मास्क आहिनि ई कोन। बाक़ी जेके मां पंहिंजे जेको आहे प्रोटेक्शन ख़ातिर ख़ासि करे डॉक्टरनि जे लाइ डॉक्टरनि वटि कुझु आहिनि, कुझु असां घुराया विया आहिनि ऐं हिते पाता न आहिनि ऐं कुझु मौजूदु आहिनि। मूंखे ई पाण मास्क पातो पियो आहे ऐं जेके उहे असां वटि मौजूदु आहिनि। टोटल हर मरीज़ खे असां माना जेको आहे प्रोवाइड नथा करे सघूं, हर मरीज़ पंहिंजो प्रोटेक्ट पाण करे, हर माण्हू खे हक़ आहे त उहो पंहिंजो प्रोटेक्ट पाण करे। नाज़रीन, असां डॉक्टर साहब खां इहे पुछंदासीं त जेकी कोरोना वायरस जे हवाले सां एहतियाती तदाबीरूं उहे कहिड़ियूं आहिनि, हितां जे शहरनि या ॿाहिरि जे जेके माण्हू आहिनि उहे कोरोना वायरस जे हवाले सां कहिड़ा जेको आहे सो हिफ़ाज़ती इंतज़ाम कनि। मां अपील कंदुसि घोटकी वासियुनि खे त तव्हां जेको आहे कोरोना वायरस खां बिल्कुलु न घबरायो। कोरोना वायरस खां एहतियात लाज़मी आहे, जंहिंजो असां पाण सभिनी खे मैसेज ॾियूं था त ख़ासि करके ज़ुकाम, बुखार
ऐं गले जी बीमारियूं इहे ज़रूरी न आहे त माना कोरोना वायरस हुजनि। इहे वक़्ती वायरस बीमारी आहे ऐं वक़्तनि बवक़्तनि ख़तमु थींदो ऐं कंहिं शइ जी घबराइण जी ज़रूरत न आहे। ख़ुदा पाक ते ईमान कयो, इनशा अल्लाह ताला असां वटि वायरस हूंदो ई न। इहो मुंहिंजो मैसेज आहे सभिनी खे ॾियो त तव्हां पाण जो एहतियात कयो ऐं ख़ासि करे ट्रेवलर जेके ॿाहिरि मुल्कनि मां पाकिस्तान में अचनि था, ख़ासि करे तालका ज़िले घोटकी में या तालका घोटकी में अचनि था, उन खां बचो, हाजिन खां परे परे रहो। जेको उन्हनि खां जे ज़रूरत पवे त असांजे नंबर ते एहतियात बाबा फलाणो माण्हू आहे, असां उनखे पाण उनखे प्रोटेक्ट कंदासीं ऐं सम्झाईंदासीं बाबा तव्हां पाण बि माना इन माण्हू बचो। जेको अॻिते हली सभिनी माण्हुनि जे लाइ मैसेज आहे त पंहिंजो बचा पाण कनि। बाक़ी जो डरजण जी का बि ज़रूरत न आहे, घबराइण जी का बि एहतियात लाज़मी आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां पीपल्स पार्टी घोटकी सिटी जा जेके सदर आहिनि अब्दुल मजीद लाखो मौजूदु आहिनि। असां उनखां पुछंदासीं त घोटकी जी तालका अस्पताल में कोरोना वायरस जे हवाले सां कहिड़ा इंतज़ाम आहिनि ऐं हू हिननि डॉक्टरनि मां केतिरा मुतमिन आहिनि। हे जेको बीमारी कोरोना आई आहे इन जे करे जेको हॉस्पिटल में जेको आहे अॼु तक़रीबन महीने खां मथे वक़्तु थी वियो आहे। जेको इन अस्पताल में जेको आहे रूम क़ाइमु कया विया आहिनि, 9 वार्ड आहिनि ऐं बहितरीनु हिते इंतज़ाम कया आहिनि। MS साहब जेको आहे उन ॾींहुं राति पाण बहितरीनु करे थो, सभिनी डॉक्टरनि खे जेके बि आहे स्टाफ बहितरीनु कमु करे थो। इंशा ताला पूरी सिंध में घोटकी पहिरियों नंबर ईंदी, इंशाअल्लाह घोटकी में इहा बीमारी न ईंदी। अच्छा साईं, अस्पताल में ख़ासि तौर ते मास्क या किटनि जी सहूलियत न आहे ऐं हुकूमत सिंध तरफ़ां जेको आहे सो इहो पूरी दुनिया में जेको आहे सो इहा वाविल आहे त कोरोना वायरस हिकिड़ी ख़तरनाक बीमारी आहे जेकी वबा अख़्तियार करे थी, पर हिन महिल ताईं इन जा इंतज़ाम छो न थी सघिया आहिनि? ये इंतज़ाम जल्द थी वेंदा, छो त जाम इकराम खान सूबाई वज़ीर असांजो उनजी जेका ज़िले खे इहा मिली आहे त तव्हां वञी करे उते पंहिंजे ज़िले में वञी रहो ऐं जेको आहे इहो जल्दी में जल्दी माण्हुनि खे मिली वेंदा। आइसोलेंस वार्ड में जेको आहे सो 24 कलाक खुलियल रहे थो या 12 कलाक खुलियल रहे थो, उन में तव्हांजा केतिरा डॉक्टर मुक़ररु थियल हूंदा आहिनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। असांजो माना जीअं इंस्ट्रक्शन मिलिया आहिनि त असांजो हॉस्पिटल 24 आवर खुलियल आहे। राउंड द क्लाक असां वटि डॉक्टर मौजूदु आहिनि। मां पाण राउंड द क्लाक मौजूदु आहियां। कंसल्टेंट फिजिशियन राउंड द क्लाक मौजूदु आहे। मॉर्निंग शिफ्टिंग आहे, 2 खां 8 ताईं ॿिया डॉक्टर साहब आहिनि, 8 खां सुबुह जो ताईं ॿिया डॉक्टर साहब। राउंड द क्लाक हॉस्पिटल खुलियल आहे, हर इंफॉर्मेशन असां मौजूदु आहे। बाक़ी जेका PPI तरफ़ां 12 रिक्वायरमेंट्स आहिनि उन जी कमी आहे, उहो असां मथे ॿुधायो आहे, साहबनि खे लिखी मोकिलियो आहे। जेसिताईं न मिलंदा तेसिताईं असां माना कुझु न कंदा। जेको आइसोलेंस वार्ड जो इंचार्ज आहे हिन वक़्तु ऐं फिजिशियन डॉक्टर साहब आहिनि, असां हुन खां पुछंदासीं त हिते तव्हांजी ड्यूटी केतिरा कलाक आहे ऐं हू जेको आहे सो इन हवाले सां छा चवनि था। मुंहिंजो नालो डॉक्टर अशोक कुमार उर्फ ईश्वर लाल आहे, ऐं कंसल्टेंट फिजिशियन आहियां हिते। MS साहब डॉक्टर अरबाब मल्क जी वॾी कोशिशुनि ऐं काविशुनि सां हिन अस्पताल खे, हिन सॼे वार्ड खे ई जेको असांजो CC हुयो उन में तमामु सुठी साफ़ सुथराई करे आइसोलेटेड रूम्स ठाहिया आहिनि, जेके तक़रीबन 9 बेड आहिनि, 9 रूम्स आहिनि। उन में डॉक्टर साहब शिफ्ट वाइज़ डॉक्टरनि जूं ड्यूटियूं लॻायूं आहिनि, जेके 3 शिफ्टनि में हूंदा ऐं आउं होली सोली इंचार्ज हूंदुसि वार्ड जो। ऐं जंहिं महिल बि को पेशेंट ईंदो त मूंखे हू कॉल कंदा ऐं आउं उन पेशेंट खे एडवाइस ॾींदुसि त छा करिणो आहे। ऐं बसि मेन इम्पॉर्टेंट जेका आउं गुज़ारिश कंदुसि सिंध हुकूमत खे, हेल्थ डिपार्टमेंट खे, त डॉक्टरनि खे ऐं पैरामेडिक स्टाफ खे जेके रिक्वायर्ड शयूं आहिनि PPE उहे जल्द खां जल्द प्रोवाइड कयो त जीअं स्टाफ ऐं डॉक्टर्स बि महफ़ूज़ रहनि। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां घोटकी जो सियासी समाजी अॻुवान बि मौजूदु आहे। असां हुन खां पुछंदासीं त हिते जेकी कोरोना वायरस जे हवाले सां वार्ड क़ाइमु कया विया आहिनि उन जूं केतिरियूं सहूलियतूं ऐं हुन जेके हे घोटकी जी तालका अस्पताल में हू केतिरा मुतासिर आहिनि, वधीक हुनजो छा चवणु आहे? साईं, कोरोना वायरस जेकी आहे हिकिड़ी तमामु ख़तरनाक बीमारी आहे। उहा सारी दुनिया खे ख़बर आहे त उहे हज़ारे माण्हुनि जी जानियूं जेको आहे गड़काए वई आहे। असांजी सिंध में हे त तालका हॉस्पिटल घोटकी आहे, हिते अल्लाह जो करम आहे, हिते को अहिड़ो मरीज़ कोन आहे, पर हिते डॉक्टर अरबाब मलिक ऐं ॿियो जेके अमलो आहे उन्हनि पंहिंजा इंतज़ाम करे छॾिया आहिनि। हिते वार्ड जेको आहे उहो क़ाइमु करे छॾियो अथनि, मगर उन्हनि जी जेकी किट आहे नी उहा हिते मौजूदु न आहिनि ऐं न उन जी का अहिड़ी सहूलियत बि का मौजूदु आहे। उहा आहे सखर में। अल्लाह से राम कंदो
अल्लाह साईं पंहिंजी बाज कंदो सदके पंहिंजे रसूल जे सदके। बाक़ी असांजी सिंध गवर्नमेंट ऐं जेको सिहत खाते जो हाल आहे उहा दुनिया खे ख़बर आहे जे अहिड़ी का शामत असांजे मथां वधी त असांजी का शइ न बचंदी। ऐं हीअ जेका हुकुमरान आहिनि हाणे ॿुधूं था पिया त 50 अरब जेको आहे ॿाहिरि मुल्क खां उहो इमदाद आयो आहे। हाणे हे कोई कोशिशि बि लॻा पिया नी त असां इहो इमदाद कीअं चट कयूं। ॿियो हिननि खे हिन जी असांजी हितां जे माण्हुनि जी का परवाह न आहे। पंजाब में वञो हिकिड़ा ईरान खां अचनि था पिया त उते बॉर्डर ते उन्हनि खे नथा रोकनि, असांजी सखर में पहुतानी अची ऐं उन्हनि खे उते माना सखर में इंतिज़ामिया उते उनखे पकड़ियो आहे ऐं बॉर्डर ते न पकड़ियो अथनि। वफ़ाक़ जो फ़र्ज़ु हुयो त इनखे बॉर्डरनि ते उते पकड़े ऐं उनखे विहाए उन जूं टेस्टियूं करे क्लियर करे पोइ असांजी सिंध में दाख़िल थियण ॾियणो आहे। हीअ जेको वफ़ाक़ जो रवैयो आहे इहो हिकिड़ो माना दुश्मनी जो रवैयो आहे। ख़ुदा कारण हिन वक़्तु का दुश्मनी या नफ़रतनि जो कोई न आहे। अवाम जी ख़िदमत करण जो वक़्तु आहे। अल्लाह खे मञियो, हिन पाकिस्तान जो ख़ैरु घुरो ऐं हिन पाकिस्तान जी अवाम जो ख़ैरु घुरो ऐं हिन जेकी बीमारी आहे इन सां बि मुक़ाबिलो कयो। अच्छा साईं, हिते सिविल हॉस्पिटल में इहो ॿुधायो त हिते जेके मास्क आहिनि उहे तव्हां ॿाहिरियां ख़रीद कयो था या मास्क मिलनि था ॿाहिरियां स्टोरनि तो या ही तव्हां पंहिंजे तरफ़ों किथां ॿाहिरियां ख़रीद कयो था? साईं मूंखे जेको मास्क आहे इहो त मां हितो सरकारी हॉस्पिटल में मिलियो आहे, बाक़ी अवाम खे कोन मिले थो साईं। उहो अवाम ॿाहिरो ख़रीद करे थी। ॿाहिरि स्टोरनि जे हवाले सां छा रवैयो आहे? ॿाहिरि साईं जेको आहे इहो 200 आहे, 100, 200, 300 ते माना जेको आहे ब्लैक ते माना जेका ॿाहिरि बि वेठा नी डीलर ऐं ख़ुदा जो ख़ौफ़ ई कोन्हनि त अल्लाह जो मथो एॾो जेको ज़ुल्म आहे अज़ाब नसिल थियो आहे उन को डिजनी कोन था अञा बि 200 रुपया जेका बहुत सही विकिणंदा वेठा नी। कोरोना वायरस वार्ड ते मौजूदु आहियूं जिते हिकु असांजा नौजवान मौजूदु आहे। असां उन खां पुछंदासीं त कोरोना वायरस वार्ड इहो जेको बंदि कयो वियो आहे आख़िर छो बंदि कयो वियो आहे ऐं हिन में जेको आहे सो कोरोना वायरस वार्ड त खुलियो आहे, हिन में सहूलियतूं के असांखे ख़ासि तौर ते नज़र न आयूं। ख़ासि तौर ते हिते सिर्फ़ु ख़ाली बेड पिया नज़र पिया अचनि ऐं जेको आहे सो उते जेको आहे सो किटां बि न आहिनि मौजूदु, न जॾहिं की मास्क बि आम नंढो हिकिड़ो मास्क आहे जेको आम तौर ते 5-10 रुपए खां 20 रुपए ते मिले थो, उहो बि हिते मौजूदु न आहे। त जेको आहे सो इन हवाले सां शहरी जो हिकु मौजूदु आहे असां हुनखां पुछंदासीं साईं अस्पताल में हिकु त मास्क मौजूदु न आहिनि। ॾिसो था तव्हां त जेके इहे वार्ड खोलिया विया आहिनि, इहे नवां वार्ड इहे सिर्फ़ु ताला ॾिना पिया आहिनि, इन हवाले सां तव्हां छा चवंदा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। असीं त पहिरियों धरती टीवी वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे शहरनि खे हिन जेको आहे सो ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो आहे। महिरबानी भाउ अब्दुल जब्बार, तव्हां ॾिसो था त पूरी ही दुनिया जी वबा आहे जेको पहिरीं जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे सो नाकाम थी चुकी आहे ऐं असीं घोटकी ज़िले घोटकी तालका घोटकी जे अंदरि जेको बीठा आहियूं। तव्हां ॾिसो था हीअ जेको आइसोलेशन वार्ड आहे हिन खे ताला लॻा पिया आहिनि ऐं जेको आहे सो हिन में न को अहिड़ो को जेको आहे सो हिते स्टाफ आहे न ॿियो कोई स्टाफ वारनि खे को जेको आहे सो मास्क हिकिड़ी नंढी शइ आहे 2 रुपए जी आहे, उहो मास्क शहर प्राइवेट अस्पताल जेको सरकारी जेको बाउंड्री जे अंदरि हिकु प्राइवेट अस्पताल आहे उन प्राइवेट अस्पताल जे अंदरि जेकी बि सरकारी दवायूं आहिनि उहे सॼियूं विकिरो थियनि थियूं। असांखे जेको आहे सो मास्क हिकिड़ी नंढी शइ आहे उहो जेको आहे सो शहर में 100 खां 200 रुपया विकिरो थिए थो। असांखे DC साहिबु जेको DC साहिबु हुकुम ॾिए थो त जेको शहर में तव्हां जेको आहे सो हर शइ ते पाबंदी अहिड़ो। DC साहिबु अचो तव्हां ॾिसो चेक कयो हीउ हिकिड़ो जेको आहे सो आइसोलेशन वार्ड खे तालो लॻल आहे। छा जेको जंहिंखे बि कोरोना थिए थी उनखे उहो एमरजेंसी किथे खणी वञे? जेका असां CM सिंध खे सलाम कयूं था जेको CM हिकिड़ो माण्हू आहे सॼी सिंध खे मुंहुं ॾिनो बीठो आहे, बाक़ी जेको ॿिया जेको आहे सो नुमाइंदा छा था करनि। असीं CM सिंध खां सुप्रीम कोर्ट पाकिस्तान खां घुर कयूं था त हीअ वबा जेकी जेको आहे सो पूरी दुनिया में आई आहे इन जी जेको आहे सो असांखे घोटकी में सिविल अस्पताल तालके जे अंदरि असांखे जेको आहे हिकु सुठी हिकिड़ी जेको आहे सो असांखे टेस्टां कयूं वञनि ऐं लेबोरेटरी जे अंदरि कोरोना वास्ते हीअ छा करे सघंदा। हिकिड़ी नंढी जेको आहे सो माण्हुनि खे मलेरिया जी टेस्ट नथी मिले ऐं जेको का सहूलियत कोन्हे की तव्हां ॾिसो था आइसोलेशन हिकिड़ो वार्ड जेको आहे बंदि पियो आहे। हीअ जेको अवाम कहिड़ो ॾोह कयो आहे, हीअ अवाम जी टैक्स मां पघार खाइनि था। ख़ुदा जेको अल्लाह जे भवकोट हुजो, ख़ुदा जा इंसाफ़ कयो हिन ग़रीबनि सां मिसकीननि सां। ऐं घोटकी जे अंदरि तव्हां ॾिसो था
होटलिंग खुलेआम सफ़ाई हली रही आहे, गंदगी थी रही आहे, शहर जे अंदरि ॿी गंदगी जाम आहे। हीअ म्यूनिसिपल जेको आहे केॾांहुं वई आहे, हज़ारे माण्हुनि जी तादाद में भर्ती थियल आहे। होटल में खुलेआम गंदियूं शयूं हलनि थियूं। छा हुकूमत, छा DC साहिबु तव्हांखे जेको आहे सो कंहिं ग़रीब जी थोरो मेड़ थियो त तव्हां उन ते पाबंदी हणंदो आहे? असां DC साहिब खे बि मोदबाना गुज़ारिश कयूं था। ऐं AC साहिबु तालके जो केॾे वियो आहे, हीअ आइसोलेशन वार्ड बंदि पियो आहे। इन खे फिल4 असांजो मज़दूर एक्शन कमेटी जो तरफ़ां फिल4 असां चऊं था त हीअ आइसोलेशन वार्ड खोले करे जेको हिते स्टाफ मुक़ररु कयो वञे ऐं हिते घोटकी तालके जे अंदरि सभिनी ग़रीबनि खे, मिसकिननि खे जेको आहे सो सहूलियत फराहम कई वञे। असां सां गॾु घोटकी जा समाजी वर्कर मौजूदु आहिनि। असां उन खां पुछंदासीं त कोरोना वायरस जो जेको ख़ौफ़ घोटकी में फैलायो वियो आहे त मुल्की लेवल जो मसइलो, पर हिन वक़्तु घोटकी में ख़ासि तौर ते कोरोना वायरस जे हवाले सां हिन वक़्तु घोटकी जी जेके वासी आहिनि उहे सख़्तु परेशानी सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिते असां मौजूदु आहियूं, इहा जॻह आहे जिते खंघि ऐं ज़ुकाम जी चकास जो उहा हिन महिल ताईं बंदि पियल नज़र अचे थी। साईं जन खां पुछंदासीं त आख़िर घोटकी जी तालुक अस्पताल में इहे सहूलियतूं छो न आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त ही हिकु आलमी मसइलो आहे कोरोना वायरस जो, सो इन में सिंध गवर्नमेंट सां फेडरल गवर्नमेंट जेका आहे उहा मतिलबु ताउन नथी करे, पर तंहिं हूंदे बि सिंध गवर्नमेंट करे त थी। पर असांजी घोटकी हॉस्पिटल जो हाल इहा आहे त आइसोलेशन वार्ड बंदि पियो आहे। हिते को माण्हू ई कोन्हे, कुंडो लॻो पियो आहे। ऐं टेस्ट कोरोना वायरस जी टेस्ट असांजी हॉस्पिटल में त मलेरिया जो टेस्ट बि कोन थो थिए, त कोरोना त तमामु वॾी शइ आहे। कोरोना जो किथां ईंदो टेस्ट, किथां थींदो टेस्ट, कोन थो थिए। इहो ॿुधायो त घोटकी जी तालुका अस्पताल में मास्क बि मौजूदु न आहिनि, जॾहिं त हितां जा जेके शहरी आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि ऐं आमतौर ते मेडिकल स्टोर न पिया मिलनि। उन वारे सां तव्हां छा? मास्क जेके आहिनि तालुका हॉस्पिटल में जेके मास्क आहिनि उहे हिननि जे लोकल पंहिंजे स्टाफ खे ई कोन था ॾियनि, त आम आवाम खे छा ॾींदा? हिननि वटि आहिनि ई कोन। जंहिं वटि स्टोर ते आहिनि त 50 वारो मास्क जेको आहे 50 रुपए में विकिजे थो पियो, ऐं 50 वारो जेकॾहिं सुठी क्वालिटी जो आहे त उहो 100 खां मथे 200 ताईं विकिजे थो पियो। हिते कोई बि इंतज़ाम कोन्हे हॉस्पिटल में कोरोना वायरस जो। सो सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं त महिरबानी करे घोटकी खे बि ॾिसो, त घोटकी अव्हां जे रहम करम ते आहे सिंध गवर्नमेंट जे। पंजाब जो हिसो न आहे, सिंध जो हिसो आहे। सो इन खे महिरबानी। नाज़रीन, कोरोना वायरस कहिड़ी ख़तरनाक बीमारी आहे, उन मां जेको आहे सो आख़िर माण्हू एतिरो ख़ौफ़ज़दा छो आहिनि? घोटकी ज़िले जे अंदरि त अहिड़ो को केस नज़र न पियो आहे, पर हिन महिल ताईं जेको आहे सो घोटकी जेके वासी आहिनि उहे जेको आहे सो सख़्तु परेशानी सां मुंहुं ॾियणा आहिनि। शहर जेको आहे सो मुकमल तौर ते जेको आहे सो उन में जेको आहे सो रश तमामु घटिजी वई आहे ऐं डिप्टी कमिश्नर घोटकी पारां बि शादी हालनि ऐं आम मिड़ाकनि ते बि पाबंदी लागू कई वई आहे। उन हवाले सां कुझु शहरी इतिहाद जा अॻुवान असां सां मौजूदु आहिनि। असां उन खां पुछंदासीं त कोरोना वायरस आख़िर छा आहे ऐं कोरोना वायरस जे करे आख़िर माण्हुनि में ख़ौफ़ छो आहे, ऐं घोटकी जेकी तालुका अस्पताल आहे उनमें मास्क बि मौजूदु न आहिनि। ख़ासि तौर ते नंढड़ो हिकिड़ो मास्क आहे जेको आम तरह ते स्टोरनि ते 20 रुपए में विकिरो कयो थो वञे, ऐं जेकॾहिं में सिविल हॉस्पिटल में न आहे त आम तौर ते ॿाहिरियां जेके मेडिकल स्टोर आहिनि उन ते जेको आहे सो फ़ी जेको आहे मास्क जेको 20 रुपए वारो मास्क आहे उहो 100 खां 200 में विकिरो कयो थो वञे। त शहरी इतिहाद जा अॻुवान मौजूदु आहिनि, असां उन खां पुछंदासीं त आख़िर घोटकी शहर में इहे गैर क़ानूनी जेको आहे सो ईअं लागू छो आहिनि, आख़िर मास्क एतिरा महांगा छो पिया विकिरो कनि, ऐं उनखां इहो बि पुछंदासीं त घोटकी जी जेकी तालुका अस्पताल आहे उन में जेके आइसोलेंस वार्ड क़ाइमु कया विया आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नाले मात्र आहिनि, ऐं उन्हनि में हिन महिल ताईं जेके किटां जेके आहिनि उहे बि मौजूदु न आहिनि। सिर्फ़ु ख़ाली बेड सफ़ाई करे हिकु आम तौर ते ॾेख जेको आहे सो हिकिड़ो ॾिनो वियो आहे त हीअ जेको आहे सो आइसोलेंस जा वार्ड क़ाइमु कया आहिनि असां मरीज़नि खे हिफ़ाज़त जे लाइ, पर हिन महिल ताईं सिविल अस्पताल में आम तौर ते मास्क बि न ॾिनो वियो। जी सही आगा साहिबु, तव्हां इहो ॿुधायो त सिविल अस्पताल में मास्क बि न आहिनि, आम तौर ते कोरोना वायरस जो ख़ौफ़ बि आहे, हिन महिल ताईं घोटकी जे शहर वासियुनि खे मास्क बि ॾुखिया मिलनि था, त जेकर ख़ुदा न ख़ासिता हिते को अहिड़ो केस कोरोना वायरस जो नज़र आए थो हुननि खे तव्हां छा सम्झो था त कहिड़ा जेका हिफ़ाज़ती इंतज़ाम? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
सब खां पहिरियां त आऊं धरती टीवी जी जेका टीम आहे धरती टीवी जी उहा जस जे हक़दार आहे, ख़ासि करे घोटकी जी, जे हिन अहम वॾे इशू ते जिथे सारी दुनिया परेशान आहे उते असांजी ॿी कंहिं मीडिया खां अलावा असांजी धरती टीम जी घोटकी जी टीम इन में मुतहरिक थी आहे। घोटकी में सिविल अस्पताल में किरोना तरह जगह ते उहा दुनिया जो वॾो इंटरनेशनल मसइलो आहे, पर असांजी घोटकी जी सिविल अस्पताल में मलेरिया जी टेस्ट जी किट बि मौजूदु न आहे, हेपाटाइटिस बि न आहे। हिते सिविल अस्पताल में असांजी घोटकी में हिकिड़ो बेड उहो ई भॻल आहे जंहिंजी हिकु जंग आहे कोन रखे करे उनखे तालो हणी बंदि करे छॾियो अथऊं, जंहिंमें न AC जी सहूलियत आहे, न का ॿी का सहूलियत आहे, न हीटर जी ज़रूरत आहे। ऐं उन खां अलावा जेके मास्क आहिनि असां अवाम खे मास्क ॾियण तरह जॻह ते असांखे त न ॾिना अथऊं, पर उते जेको अमलो आहे, जेके डॉक्टर आहिनि, उते जेके चौकीदार आहिनि या जेके ॿिया मुलज़िम माण्हू ॿिया आहिनि, उन वटि बि उहो जेको मास्क आहे उहो न आहे। जेके उनखे मास्क मिलियल हुया उन्हनि पंहिंजा मास्क जेके सिविल अस्पताल में मौजूदु आहे 100 जी तादाद में उहे प्राइवेट स्टोरनि ते उन्हनि विकिरो कया आहिनि, जेको आम शहरी खे उहो मास्क जेको आहे जेको 5 रुपया 7 रुपया 3 रुपया मिलंदो, अॼु घोटकी में उहो आम मास्क 50 मिले थो ऐं जेको वॾो मास्क आहे सुठो क्वालिटी वारो कुझु उहो 200 में मिले थो। हिकु हिननि हटी क़ाइमु कई आहे, हिन कोरोना वायरस खे कमाइण जो तरीक़ो कयो आहे। वफ़ाक़ी इदारा मुकमल नाकाम थी चुका आहिनि, सिंध जा इदारा जेके असांजा सिहत जा इदारा आहिनि उहे बि नाले महतहत ऐं कुझु बि न करण जहिड़ा सिर्फ़ु वॉल्यूशन करनि पिया। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां हिकु शहरी मौजूदु आहे, असां हुन खां पुछंदासीं त जेकी घोटकी में हिन वक़्तु ख़ासि तौर ते हिरास फैलियल आहे त कोरोना वायरस हिकु ख़तरनाक बीमारी आहे, उन खां कीअं बचिजे। असां सां शहरी मौजूदु आहिनि ऐं शहर बि ख़ासि तौर ते वीरान नज़र अचे थो। हुन खां पुछंदासीं त हिन वक़्तु जेके शहर में वीरानी आहे उन हवाले सां उहे छा था चवनि। साईं, कोरोना वायरस जेको आहे इहो हिकिड़ो एॾो को वॾो इशू न आहे जेतिरो माण्हुनि ठाहे छॾियो आहे। माण्हू अलाह को बि डिॼनि ऐं जेको आहे वायरस आहे इन जे लाइ एहतियात ज़रूरी आहे। इन खां अलावा इक़दामात जेका आहिनि प्रैक्टिकली गवर्नमेंट जी तरफ़ों का बि नज़र नथा अचनि। तव्हां हिते मेडिकल स्टोरनि ते ॾिसो, का बि तव्हांखे मास्क कोन मिलंदा, को बि टेस्टनि जी सहूलियत हिते कोन थी नज़र अचे। फ़िलहालु घोटकी में अहिड़ो अञा ताईं केस ज़ाहिर कोन थियो आहे, पर पोइ बि हिरासमेंट आहे, पर माण्हू अलाह ते यकीन रखनि। अलाह जेको आहे वॾो आहे ऐं सभु मसइला उहो ई हल करे सघे थो। हिन वक़्तु असीं घोटकी जे चांद शादी हाल वटि मौजूदु आहियूं। जीअं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद ख़ालिद सलीम पारां जेको आहे सो नोटिफिकेशन जारी कयो वियो त शादी हालत ऐं आम मिड़ाकनि ऐं जेको आहे सो उन्हनि ते पाबंदी लागू हुई। हिन वक़्तु ॾिसो पिया हुआ त चांद शादी हाल बि बिल्कुलु बंदि नज़र पियो अचे ऐं हिकु असां सां हितां जो शहरी मौजूदु आहे। असां उन खां पुछंदासीं त कोरोना वायरस जो हिकिड़ो ख़ौफ़ पकड़ियल आहे, उन हवाले सां उहो छा थो चवे। सर, ये एक कोरोना वायरस एक वायरल बीमारी है जैमें आवाम खौफ़ो परेशान थी वही है। शहर में माण्हू नज़र नथो अचे। डिप्टी कमिश्नर तरफां हाल बंद किया विया आहिनि। माण्हुनि जो कारोबार मुतासिर आहे। असांजो चवण इहो आहे त डॉक्टर चवनि था त तव्हां पंहिंजो एहतियात कयो, हथ बार बार धो ऐं उन खां पोइ मास्क चाढ़ियो। मास्क जहिड़ी शहर में वञो था, मास्क जेको 20 रुपए 10 रुपए मिलंदो हुयो उहो हाणे 200-300 रुपए ते मिले थो। असां आवाम परेशान हूं, असांखे खाइण लाइ पैसा न आहिनि। असां पंहिंजो बीमारी जो कयूं या पंहिंजे खाधे जो कयूं, असां त परेशान थी विया आहियूं। असां त मुतालबो इहो कंदासीं सिंध गवर्नमेंट खे त असां जा जेके मरीज़ जिते बि असांजा ज़ाहिर थियनि था कोरोना वायरस जे हवाले सां, उन्हनि खे उते ई महदूद करे उन्हनि जो उते ई बहितर इलाजु कयो वञे, न कि उन्हनि खे उतां फ़रार थियणु ॾिनो वञे। असांजो मुतालबो इहो ई आहे। ऐं आवाम शहर में वञो, रश को माण्हू ई न आहे, कारोबार मुतासिर लॻो पिया, हर ग़रीब परेशान आहे। ऐं इन हवाले सां ॾिसो था पाण ई हुकूमत खे हिन हवाले सां कहिड़ा इंतज़ाम करणु घुरिजनि। घोटकी जी तारीख़ में मास्क ई न आहिनि, हिन हवाले सां छा असां त इहा पुरज़ोर अपील कंदासीं पंहिंजे वज़ीर आला सिंध खां ऐं पंहिंजे DC घोटकी खां ऐं पंहिंजे हेल्थ DHO खां त जल्द मां जल्द काॾां बि मास्क हथ करे कंहिं ग़रीब आवाम खे ॾिना वञनि। महांगा मिलनि था
ऐं गवर्नमेंट प्रोवाइड करे सिविल हॉस्पिटल में जीअं जेके मरीज़ वञनि था, जेके वीचारा एमरजेंसी मरीज़ वञनि था, उन्हनि खे मुहैया थियनि मास्क। ऐं आवाम त ईअं ई घुमे थी पई, लुटिजे थी फुरिजे थी पई। 200-300 रुपए ते मिले थो हिकिड़ो मास्क, पर उहो बि हाणे मेडिकल स्टोरनि ते नथो मिले, उहो ब्लैक ते ॾिनो वञे थो। ब्लैक ते नथा विकिरो कया वञनि, पर एक्चुअल अणलभ थी विया आहिनि। ॾाढी शॉर्टेज थी वई आहे, मथे कराची में ई ॾाढा महांगा मिलनि था, पर अवेलेबल ई न आहिनि। मेन मसइलो आहिनि, असां वटि आहिनि, असां 30 रुपए विकिणूं था। हा हा, हे कपिड़े वारो हो आहे कोन, उहो आहे कोन, उहो रखा आहे, मिले ई नथो पूरी। हा 30 रुपया। हा न पेशेंट अहिड़ा कोन था अचनि। हा पेशेंट कोन था अचनि अहिड़ा। ख़तरनाक तमामु। असां घोटके वारनि खे चवंदासीं थोरो एहतियात कनि, माण्हू गॾु हिकु जाइ ते न थियनि, होटलनि ते गॾु न वेहनि, थोरो जंहिंखे खंघि ज़ुकाम हुजे त हिकदमि डॉक्टर ॾे हलिया वञनि, यानी पंहिंजो तफ़सीस कराइनि त छा आहे, छो जो अॼुकल्ह ख़बर नथी पवे, 14 ॾींहंनि खां पोइ ख़बर पवे थी त छा हो। नाज़रीन, एक तरफ़ घोटकी शहर में कोरोना वायरस जो खौफ़ पकड़ियल है, तो बे तरफ़ जो सो शहर में इन वक्त असी म्यूनसिपल जो चेयरमैन है सईद असगर शाह, उन मोहल्ले में अनवराबाद में मौजूद आहियूं, जिते अवां ॾिसी सघो था तो गंदगी जा तमाम ढेर लॻल आहिनि। हिते जो सफ़ाई ऐं सुथराई जो निज़ाम वो सही ना है। सफ़ाई सुथराई जे न हुजण जे करे हितां जा जेके शहरी आहिनि उहे अञा ई मुख़्तलिफ़ बीमारियुनि में पकड़जनि था। हिते असां सां हिकु नौजवान मौजूदु आहे, असां हुन खां पुछंदासीं त जेको सो हिकु तरफ़ कोरोना वायरस जो खौफ़ पकड़ियल है, बे तरफ़ जो शहर में सफ़ाई ना है, तो उन वाले सां तव्हांजो छा चवणु आहे? सर असां चेयरमैन म्यूनसिपल कमेटी असगर शाह जे मोहल्ले जा माण्हू आहियूं। हिते सफ़ाई सुथराई जे हिसाब सां तव्हांखे नज़र अचे थो त छड़ो गंद कचिरो आहे, न हिते अमलो अचे थो, न हितो TMO को विज़िट करे थो, ऐं न असगर शाह जी साइड में अचे थो, छो जो हितों जी आवाम वोट बि उन्हनि खे ॾिए थी। असगर शाह हितों चूंडिजी नुमाइंदो थींदो आहे म्यूनसिपल चेयरमैन जो, लेकिन असांखे का बि सहूलियत मौजूदु न आहे। ऐं तव्हां गंद कचिरो ॾिसो था, करोड़ रुपए जी बजट आहे, त हितों जी आवाम के को भी सफ़ाई सुथराई के हिसाब से या कंहिं सिस्टम के हिसाब से असांखे सहूलियत का भी कोन्हे। ऐं अगरि असां TMO ॾे वञूं था, TMO चए थो त बाबा तव्हां चेयरमैन ॾे वञो था, बाबा TMO जो कमु आहे। आख़िर ही असांजो मसइलो कॾहिं हल थींदो ऐं सफ़ाई जो मसइलो असां कॾहिं हल थींदो? ऐं उन खां पोइ कोरोना वायरस जी तव्हां बीमारी ॿुधो था त पूरे दुनिया में फैलिजी वई आहे, पर असां वटि कोरोना वायरस को वधीक हिते बीमारी ॾिसो था त जनम वठंदियूं, पर उन जे लाइ को बि इंतज़ाम जेके आहे इंतज़ामिया का बि उपाउ न कया आहिनि। ऐं DC जो हुकुम मुताबिक़ त घोटकी में सफ़ाई सुथराई जो निज़ाम तव्हां पाण ॾिसो था। ऐं घोटकी जे MS थोड़े आम शहरनि जा वीचार ॿुधा, हुनजो इहो चवणु आहे त जेको सो घोटकी में ख़ुदा न ख़ास्ता त ही कोरोना वायरस जी बीमारी अहिड़ी न पखेड़ी आहे, पर जेको सो हिते आम तौर ते शहरनि जे लाइ त इहे इंतज़ाम करणु घुरिजनि, छाकाणि त ही हिकु ख़तरनाक वबा आहे ऐं जेकी पूरे मुल्क खे ऐं पूरे जेको सो आम तौर ते ॿाहिरिनि मुल्कनि में बि 155 मुल्कनि में बि पकड़ियल आहे, जंहिंमें जिनजो जेको ख़तरो असांजे सखर डिवीज़न में बि आयो आहे। उते बि केतिरा ई केस ज़ाहिर थिया आहिनि, पर घोटकी वासियुनि में हालत ई अमन ऐं पनाह ॾिनी आहे। हुनजो इहो चवणु आहे त जेको सो जेकॾहिं हिते आइसोलेंस वार्ड खुलिया विया आहिनि त उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नाले मात्र आहिनि, उनमें हिकिड़ो जेको सो हिकिड़ो बेड रखियो वियो आहे। ऐं हिन महिल ताईं जेको MS घोटकी जो चवणु हुयो त हिते 24 कलाक हिकिड़ो अमलो जेको आहे मुक़ररु कयो वियो आहे। तव्हांजे साम्हूं आहियूं असां हुन आइसोलेंस वार्ड वटि, जिते तालो लॻल नज़र पियो अचे, को बि अमलो मुक़ररु न आहे। सिर्फ़ु MS जेको आहे सो ॻाल्हियूं करे हितां जी आवाम खे बेवकूफ़ बणाए पियो। हिते जेको आहे सो जेकी करोड़े रुपया बजट अचे थी, उन जे लाइ MS घोटकी जेको आहे सो हिकु मास्क बि जेको आहे सो आम तौर ते शहरनि लाइ न ई रखियो। त जेके हिते आम तौर ते ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं को जेको आहे कोरोना वायरस जो केस ज़ाहिर थी सघे त उन जे लाइ किट बि का मौजूदु न आहे, न का ॿी सहूलियतूं मौजूदु आहिनि, जॾहिं त हितां जा जेके शहरी आहिनि उहे इन हवाले सां जेको आहे सो तमामु घणा परेशान बि आहिनि। शहर में जेको आहे सो ख़ासि तौर ते कारोबार बि घणो मुतासिर थियो आहे कोरोना वायरस जे हवाले सां। ऐं ख़ासि तौर ते तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त जेको आहे सो कोरोना वायरस जे हवाले सां जेको आम तौर ते कारोबार माण्हू तमामु घटाए विया आहिनि। ऐं शादी हाल ते मुकमल तौर ते DC घोटकी पारां जेको आहे
सो बंदि कया विया आहिनि ऐं अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त घोटकी शहर जेको आहे सो हिन वक़्तु जेको आहे सो हिकु ईअं सम्झो त वीरान नज़र अची रहियो आहे ऐं उनखां अलावा तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त घोटकी जी जेकी तालका अस्पताल आहे उहा जेको आहे सो ख़ासि तौर ते जेको आहे मरीज़नि जे लाइ ईअं सम्झो त बेलाभ बणियल आहे ऐं इहो बि अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकी कोरोना वायरस जो हिकिड़ो ख़ौफ़ आम तौर ते शहर में पखिड़ियल आहे उहो कोरोना वायरस जो ख़ौफ़ जेको आहे सो हर माण्हू जे जेको आहे दिमाग़ में फीड थियल आहे त कोरोना वायरस हिकु ख़तरनाक बीमारी आहे वबा आहे जंहिंजे करे जेको आहे सो आम तौर ते माण्हू पंहिंजे घरनि खां ख़ासि तौर ते ॿाहिरि नथा निकिरनि ऐं जेको आहे सो माण्हू जेका सख़्तु परेशानियुनि सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि अव्हांखे इहो बि ॿुधाइणो आहे त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता DC घोटकी पारां जेको आहे सो इहो ऐलान कयो वियो ऐं नोटिफिकेशन बि जारी कया विया त जेको आहे सो आम तौर ते शादी हालनि या आम मिड़ाकनि ते पाबंदियूं लॻायूं आहिनि पर हितां जे कुझु शहरनि जो इहो बि चवणु हुयो त जेको आहे सो हिते आम तौर ते जेके वॾा माण्हू आहिनि उन्हनि खे शादियुनि जे लाइ परमिशन आहे ख़ासि तौर ते ऐं जेको आहे हिते आम तरह जेके ग़रीब तबिके जो माण्हू आहे उनखे जेको आहे सो जेको आहे परमिशन जेको आहे शादियुनि जी न आहे ख़ासि तौर ते घोटकी शहर में इहो ॾिठोसीं त मेडिकल स्टोरनि जे हवाले सां त उते जेको आहे सो मास्क जेको आहे सो जेकॾहिं मीडिया जी टीम पहुचे थी त उनखे घटि रेट ॿुधाए थो वञे त जॾहिं त शहरी जेके ख़रीद करणु वञनि था त उनखे मास्क जो रेट जेको आहे सो डबल ॿुधाए पियो वञे ऐं अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त जेको आहे सो आम तौर ते शहरनि में जेको आहे सो SSP घोटकी डॉक्टर फ़र्ख़ लंजार पारां इहे 144 कलम लागू कई हुई त जेको आहे सो आम तौर ते मेड़ाका जेका शहरनि में घटि नज़र अचनि पर जेको आहे सो होटल जेके आहिनि उहे सरेआम खुलियल आहिनि उहे पुलिस जी मंथली एवज़ जेको आहे हिन महिल ताईं हलनि पिया ऐं जेको आहे सो आम तौर ते जेको आहे सो हिते जेको आहे सो मेड़ाका बि जारी आहिनि हिन महिल ताईं जेको आहे सो हुकूमत जा जेके ऐलान आहिनि उहे सरकारी ऐलान ई रहिजी विया आहिनि पर हिन महिल ताईं जेको आहे सो आम तौर ते मेड़ाका बि साॻा ई शामिल आहिनि ऐं जेको आहे सो हितां जे माण्हू जेको आहे सो हिन मां सख़्तु ऐं परेशानी ऐं बेचैनी में नज़र अचनि था पंहिंजे मेज़बान जब्बार महार ऐं कैमरामैन शकील मलिक ऐं अब्दुल क़ादिर मगी खे ॾींदा इजाज़त आईंदा कंहिं ॿिए प्रोग्राम सां अव्हां सां थींदासीं अल्लाह हाफ़िज़।